नाज़रीन के ॿुधाईंदो रहां दादा शिकारपुर जे लखीदर घंटाघर चौक ते बीठा हूँ एक जूसर वारे वटि अचो त हुन खां रेट मालूम कयूं। चवंदा त जेके चांहि खे छॾे करे जूस पीओ था त तव्हांजी सिहत ठहे। माण्हू अॼुकल्ह असांजा बीमार आहिनि, कमज़ोर आहिनि, हर शइ में इवन माना जेको आहे खीर में बि ॿ नंबरी काए पई आहे। त चवनि था त माण्हू जूस पीओ त तव्हां कुझु सिहतमंद बि थियो ऐं तव्हां चाह को चौबंद बि रहो। अचो त ॾिसूं त अॼुकल्ह जूसनि जा रेट छा आहिनि, ग़रीब माण्हू आया उहो पी सघे थो या न। भाऊ तव्हांखे महिरबानी करे ॿुधायो त केतिरो टाइम थियो आहे हिते जूस हलाइण? सर तक़रीबन चौथों पंजो साल आहे। अच्छा, अव्हांखे चौथों पंजो साल आहे हिते जूस हलायो था। त ॾाढ़ू जो जूस जो हिन वक़्तु छा रेट आहे? ॾाढ़ू जो जूस जो रेट हिन वक़्तु 300 रुपये लॻो पिया अथव। 300 जी। अच्छा, हुन खां अलावा आड़ू जो? आड़ू न आहे साईं, आड़ू सीज़न न आहे। आउट आहे मौसम्बी जो तव्हांखे 150 मिली वेंदो, गजर जो आहे 100 रुपियो। मुख़्तलिफ़ रेट आहिनि। एप्पल जो तव्हांखे 150 मिली वेंदो, नारंगी जो 150 मिली वेंदो। चकू जो? चकू जो 150 रुपियो सर। अच्छा, केले जो? केले जो 100 रुपियो। 100 रुपियो जी। हितां जेको आहे भाऊ जेको महिरबानी करे ॿुधायो त जेके रेट हुया अॻिले साल केतिरा हुया ऐं हींअर सपोज़ कयो असां जेकॾहिं ॾाढ़ूं जो रेट तव्हां खां पुछूं त अॻिले साल घणो हुयो ऐं हिन साल केतिरो? साईं इलाही फ़र्क़ु पियो आहे। अॻु में जेको अॻिले साल हुयो रेट 150 खां 200 रुपये ॾाढ़ू जो हलंदो आख़िरी रेट। हिन वक़्तु ॾाढ़ू जो आख़िरी रेट 300 रुपये हले थो हींअर। हा, हीउ जेको गजर जो आहे माना जूस हिन जो छा रेट ॿुधायो? गजर जो अॻु में हलंदो साल अॻु में त 40 रुपया 50 रुपियो, हिन वक़्तु 100 रुपियो रेट आहे सर। अच्छा भाऊ महिरबानी करे थोरो इहो बि नाज़रीन खे ॿुधायो त जेतोणीकि हिन वक़्तु गजर मार्केट में सस्ती आहे ऐं केलो बि जॾहिं ॾिसंदा आहियूं मार्केट में तमामु सस्तो हूंदो आहे, पर जूस एॾो महांगो छो हूंदो आहे? सर ॿिया बि त अख़राजात आहिनि, ॿिया बि ख़र्च आहिनि। सपोज़ कयो जेकॾहिं गजर आहे अॼुकल्ह मार्केट में 30 खां 40 रुपया किलो थी हले, त हाणे 30 खां 40 रुपया किलो तव्हां जेकॾहिं गिलास हिकिड़ो माना 100 रुपये में ॾियो था त इहो त वॾो डिफरेंस आहे। हिकिड़ो गिलास घणे किलोनि मां ठही वेंदो आहे? सर तक़रीबन 3 पा मां गिलास ठही वेंदो आहे। छा आहे त दुकान जा रेट एॾा आहिनि जो असां गुंजाइश ई न आहे त मतिलबु सस्तो असां हलाए सघूं। रेंट जे हिसाब सां बिजली महांगी आहे, तव्हां ॾिसो नी असांजी मज़दूरियूं आहिनि, ॿियो हिसाबु किताबु आहे, इन जे करे रेट इहे हाई आहिनि। अच्छा त भाऊ तव्हां छा था सम्झो त एतिरा सारा माना जेके कॉस्टली रेट आहिनि त इहे ग़रीब माण्हू माना अफोर्ड नथा करे सघे, पोइ तव्हां जो कुझु जूस माण्हू पीए नथा, वापराए नथा? हा हा साईं, ॾाढो फ़र्क़ु पइजी वियो आहे। असांजी रोज़गार ते बि इलाही फ़र्क़ु पइजी वियो आहे, छो त महांगाई इलाही थी वई आहे नी साईं। अख़राजात माण्हुनि जा वधी विया आहिनि, ख़र्च वधी विया आहिनि, इन जे हिसाब सां। वॾी महिरबानी तव्हांजी। मां साहब इहा ॻाल्हि नथा कयूं, असां भाउ मिटा जेके जूसनि जा रेट आहिनि इहा महिरबानी करे थोरो ॿुधायो तव्हां त पब्लिक खे ख़बर पए, असां बि अंदाज़ो हणूं, महांगाई जी ख़बर पए त हिन वक़्तु केतिरी महांगाई आहे। मूंखे ॻाल्हाइण न ईंदो आहे, ॿुधाए छॾियां थो। मूंखे मूंखे न ईंदो आहे ॻाल्हाइण, मूंखे न आवाज़ु ख़राबु आहे मुंहिंजो। तव्हां जूस तव्हां ई था हलायो न, माण्हुनि खां कीअं तौरु बीठो आहे? मां माज़ूर त सेठ पींदो आहे, मां न पींदो आहियां, माज़ूर त सेठ पींदो आहे। हिन वक़्तु अगरि माना असां तव्हां खां जूस वठूं था जेको आहे ॾाढ़ूअ जो घणे में था? 300 रुपये गिलास आहे। अच्छा, ऐं गजर जो? 50, 100 रुपियो। 50 या 100 रुपियो। 150 ऐं केलो? 100 रुपियो। उन खां अलावा नारंगी जेका आहे? नारंगी मौसम्बी? नारंगी 150 रुपियो। त भाऊ महिरबानी करे थोरो ॿुधाईंदो त गजर जेको आहे हिन वक़्तु मार्केट में सस्ती आहे, जूस एॾो महांगो छो? सारी महांगी आहे, सस्ती काॾे 80 रुपये किलो पवंदी आहे, छांडी करे खणंदा आहियूं, अहिड़ी गजर न मिलंदी भाऊ। मार्केट में गजर जो रेट आहे 30 खां 40 किलो। सारे काथे आहे रेट पुछी जो 80 रुपये किलो थी मिले, असां छांडी करे खणंदा आहियूं गजर, अहिड़ी छांडी करे। जी जी। अच्छा, 80 रुपये तव्हांखे किलो सां मिले थी, तव्हां 100 रुपये में, त हिकिड़े गिलास में केतिरी माना तोर गजर जी पए थी? पवंदी आहे 3 पाव। जी जी, ठीक है। अल्लाह मेवन जे हर बूर में अल्लाह, अंब चकू खजूर में अल्लाह, सूफ़ डाढ़ू अंगूर में अल्लाह, साहन जे असरूर में अल्लाह, जौन में अल्लाह, झूर में अल्लाह, वेझो अल्लाह, दूर में अल्लाह, बातिन में ज़हूर में अल्लाह, हर शय जे हर लात में अल्लाह, हमद में अल्लाह, नात में अल्लाहू अल्लाहू अल्लाह।